इसके अंदर नोटिफिकेशन साईं खे ॾिनो वियो पर साईं उते दोस्तनि नौजवान खे चयो त परेशान न थियो तव्हांजे कम खां सवाइ बि मां प्रेस क्लब न चई ऐं माशाल्लाह साईं उते वेठो रहियो 9 तारीख़ ते असांजी समरी मूव थियल लेटर जेको आहे साईं जे हथ में ॾेई करे साईं जेको अब्दुल करीम सुमरो साहब नवीद कमर ऐं एजाज़ मुझे ख्याल में एजाज शाह आमीन त उन्हनि जेको आहे साईं जो जूस पीआरे करे एहतजाज ख़तमु कया सो उन वक़्त खां साईं जा असां थोरा बि आहियूं रहिया बि आहियूं पर 2019 जी इलेक्शन में कुझु असां साईं जे पैनल तो बीठल हुयासीं साईं वारा बि चवनि पिया त असां बि आहियूं कुझु थोरा इख़्तिलाफ़ थिया पासीरा थी विया पर साईं सां मोहबत असांजी हमेशह रही साईं सां राब्ते में रहियासीं ऐं इन में को बि शक कोन्हे जेको मां ॻाल्हायां पियो त साईं कमिटेड माण्हू आहिनि जेकॾहिं हाणे सर्विस स्ट्रक्चर लाइ बि पूरी सिंध ॾिसे पई त राति ॾींहुं जेकॾहिं को सिंध जे लीडर में को क़यादत में कंहिंखे फ़िक्र आहे त उहो साईं खे आहे साईं जेको आहे हुनखे फॉलो करे थो साईं त तनक़ीद बि घणी थींदी आहे असांखे जिते वारो ईंदो आहे त रखंदा आहियूं त साईं जेका ॻाल्हि करे थो उहा हिकु ॾींहुं पूरी थींदी रुकावटूं आहिनि आम कमु न आहे ॿाराणो कमु न आहे हर माण्हू सम्झे थो त गवर्नमेंट को कमु वठणु केतिरो ॾुखियो आहे असां उमेद कयूं था त साईं जेका ॻाल्हि करे थो जल्द खां जल्द पूरो कंदो ऐं इनशाला गवर्नमेंट इहा शइ कंदी ऐं असांजी वधि में वधि कोशिशि रहंदी त जेतिरो थी सघे सचाई सां जेतिरो टाइम साईं वारनि जी आहे जेको आहे टेन्योर जेको जेतिरे ते जॉब आहे असां साईं वारनि जो लाभ मिली रहंदासीं ऐं इनशाला जेको आहे सिंध जे उस्ताद जा मसइला हल थींदा साईं जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे रोटी दिलि में आया आहिनि उन करे असां साईं जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कंदा पिया मां अञा टाइम मां थे ॻाल्हाइण इंशाअल्लाह अल्लाह पाक जे हुकुम सां जल्द ही पेटीएलएफ जो वागू जेके आहिनि साईं जे हथ में हूंदियूं मुस्तक़बिल में निहायत दिलेर गुरदबार शख्सियत संजीदा शख्सियत टेबल टॉक्स में गवर्नमेंट के गोॾा झुकाईंदड़ शख्सियत ऐं हाजी शफ़ी सठियो साहब के सब खां पहिरियों घुटकी पहुचण ते सिद्ध के दिल सां साईं जन जो वेलकम क्यों था साईं जेको पंहिंजो कीमती वक़्तु कढी हिते आया आहिनि साईं जन जी वॾी महिरबानी साईं जा लख कुर्ब टाइम जी तमामु कमी हूंदे ऐं एतिरो ज़रूरु चवंदुसि त साईं हाजी साहब इंशाअल्लाह अल्लाह पाक जे हुकुम सां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे घोटकी ज़िले मां जेका मोट मिलंदी जेका अॼु मोट जेको तव्हां बुनियाद रखियूं वञो था इंशाअल्लाह घोटकी ज़िलो तव्हांखे जेका मोट ॾींदो तारीख़ी मोट हूंदी आहे तव्हां हिकु दफ़ो सर्विस स्ट्रक्चर लाइ इंशाअल्लाह तव्हां अप्लाई करे ॾिसो ऐं उते तव्हां कॉल करे ॾिसो सभई दोस्त जेके आहिनि ही तव्हां सां गॾु हूंदा ऐं हिकु ॿीहर सभई जेके आयल दोस्त आहिनि सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो ऐं हाणे आउं साईं हाजी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो पंहिंजो किताब जेको आहे ठीक है हक मिला थोड़ा 2 मिनट गला थोड़ा गला पैर मानो ये तो सब चाय पीट करे इस करम जा कदम भरे आशा दिल में हुई घणी आजी शफी मोहम्मद साहब बचल अचन आजी शफी मोहम्मद वाह 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 असे सब का पहली आजी साहब के घोटी अचण ते दिल जे गहराइन सां वेलकम कयूं था ऐं साईं जन खे साण गॾु मुबारकबाद पेश कयूं था जो उमिरि मुबारक करे असीं इंशाअल्लाह दोस्तनि खे इहो चऊं था त पाण खे जेको लीडर आज शफी मोहम्मद सठियो साहब जी सूरत में मिलिया आहिनि सिंध में हिकु उस्तादनि जा मुख़लिस अॻवान आहिनि ख़ैर ख़्वाह ऐं इंतिहाई उस्तादनि जे मफ़ाद में ॻाल्हाइण वारा ऐं सच ॻाल्हाइण वारा अहिड़ी क़यादत शायदि कंहिं तनज़ीम में सो असीं साईं सां गॾु आहियूं घोटकी ज़िले जा उस्ताद जहिड़ी महिल बि साईं हुकुम कंदा इंशाअल्लाह ताला साईं सां खुलो मिलाए करे बीहंदासीं ऐं ॿुधी ईंदासीं सभिनी जी महिरबानी।
एक